मुंहिंजो नालो श्यामबाई आहे और आऊं 3 क्लास पढ़ियल आहियां। ईअं तो ॿ टे राग सिखिया आहे, ईअं असांजी कोशिशि आहे अॻिते सिखूं वधीक। मुंहिंजो नालो उमरबाई आहे ऐं 5 क्लास पढ़ियल आहियां। पंहिंजे माउ पीउ खे सपोर्ट कंदासीं ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदासीं, पंहिंजे सिंध जो नालो रोशन कंदासीं। असांजी उम्मीद इहा आहे की असांजी छोकिरियूं अॻिते थिए, हिननि जा नाला रोशन करे, माइटनि जा नाला रोशन करे। असांखे ॾाढो ख़ुशी थींदी आहे त तमामु माण्हू जेके आहिनि उहा बि माना गुंजो पवनि सफ़ा माना ताड़ियूं वॼाईंदा आहिनि, नचंदा बि आहिनि ऐं असांखे बि ॾाढो ख़ुशी थींदी आहे। तुझे दिल का दाग दिखलाती रे, हो पंख होती तोड़ आती रे। सिंध जे साज़ सुर संगीत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, कलंदर लाल शहबाज, सचल सरमस्त, वारिया से देस थर, काछे लाड़ पोस्तान जा रंग आहिनि त साॻे वक़्तु असांजे मारूड़नि जा ॾुख सुख ऐं धरतीअ जी ख़ुशबू बि सिंधी राग में समायल आहे। सिंध जे सुर संगीत में राग ॻाईंदड़ औरत जो बि अहम रोल आहे। औरत जो राग ॻाइणु सिंधी सक़ाफ़त ऐं फ़न जो अहम हिसो आहे। सिंधी औरतूं सुफ़ियाणे, कलाम, लोक गीत ऐं गीच घणी महिनत सां ॻाईंदियूं आहिनि। उन्ही औरत आवाज़ में अॼु जे जदीद दौर में घेड़ू रंग में समायल ही आहिनि सूफ़ी सुरमी ग्रुप जूं 2 रागी नारियूं श्यामा बाई ऐं आमरी बाई, जेके पंहिंजे ग्रुप सां गॾिजी सिंध जो राग ॻाए सिंध में निर्वार थी आयूं आहिनि। सूफ़ी सुरमी ग्रुप जूं ही नारियूं श्यामा बाई राग सां गॾु दंबूरे जी तारुनि खे बि छेड़े उन राग खे दंबूरे जी तारुनि सां साज़ मिलाए हले थी त साॻे वक़्तु आमरी बाई आलाप सां गॾु हारमोनियम वॼाए सुरनि में नवां रंग भरे आवाज़ जी जादूगरीअ सां सुर जी माला खे हिकु मोतीअ में पोइ राग धणियुनि खां भरपूर दाद हासिल कनि थियूं। सिंध जो ख़ूबसूरत खितो टंडो अलियार जेको पंहिंजी सूंहं में अलॻि सुञाणप रखे थो, उन टंडो अलियार भरिसां सूफ़ी जीवण जे वेढ़े में ही 2 नौजवान रागिणियूं श्यामा बाई ऐं आमरी बाई, जेके मशहूरु ढोलक नवाज़ अंब जोगीअ जे फर्ज़ंद राजा अंब जोगीअ जी सोबत ऐं महिनत सां राग में उभरी आयूं आहिनि। चवंदा आहिनि त राग में ढोलक वारे जो अहम रोल रहे थो त हिन 2 सूफ़ी रागिणियुनि जे ग्रुप में राजा अंब जोगीअ जो बि अहम रोल आहे, जेको हिननि रागिणियुनि ते महिनत करे रहियो आहे। सब खां पहिरीं त उस्ताद अंब जोगी ढोलक नवाज़ जेको मशहूरु हो रेडियो टीवी जो फ़नकारनि सां सभिनी सां वॼायो, आबदा परवीन खां वठी सभिनी फ़नकारनि सां। ऐं हुनजो पुटु आहियां राजा अंब जोगी। ऐं ना चीज़ हिकिड़ो मिड़ेई नंढड़ी कोशिशि कयां पियो, सिखणु पियो ऐं वॼायां पियो। ऐं हीउ ग्रुप असांजो पहिरीं हो भगत भूरालाल भिटशाई जो, पोइ हू इंडिया विया आहिनि। हाणे हीउ ग्रुप संभालां पियो ऐं हीअ छोकिरियूं आहिनि, मुंहिंजूं भेणूं आहिनि।
मूंसां गॾु ये ग्रुप में साथ ॾियनि पियो। ही पूरो असांजो ग्रुप आहे, असां सां गॾु मुरली बि हूंदी आहे ऐं ॿिया बि साज़ हूंदा आहिनि। जीअं त ही ग्रुप असांखे माना 2-3 साल थिया आहिनि ग्रुप असांजो हले पियो ऐं असां तक़रीबन मुख़्तलिफ़ शहरनि में असां पंहिंजा प्रोग्राम बि कया आहिनि ऐं असांखे मोट बि मिली आहे। सिंध जा माण्हू तक़रीबन सुघड़ आहिनि ऐं सुरीला आहिनि, ॿुधण वारा आहिनि। त इंशाल्लाह अॻिते ईअं ई असांजो वधंदो रहंदो ग्रुप ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे त असांजी सिंध धरती जो नालो रोशन थिए, असांजो वतन पाकिस्तान जो नालो रोशन थिए। जीअं त असां सूफ़ी ॻाईंदा आहियूं, लतीफ़ साईं जूं वायूं, लाल शहबाज जूं धमालूं ऐं क़ौमी सॉन्ग वग़ैरह तराना वग़ैरह ही ॻाईंदा आहियूं। जीअं तव्हां सभिनी ॾिठो हूंदो असांजो मीडिया ते ऐं असांजी इहा ई उमेदु आहे त अॻिते तव्हांखे ईअं ई असां इंजॉय करायूं। जीअं त ही सिखिया असां पंहिंजे घरनि में ई ॾींदा आहियूं। असां वटि अहिड़ो को आहे कोन, क्लब वग़ैरह आहे कोन। असां मिड़े ग़रीबड़ा आहियूं, इहे असांजा कखाना घर आहिनि, इन्हनि में ई असां सिखिया ॾींदा आहियूं। असां सिखिया जा 2 टाइम हूंदा आहिनि, सुबुह जो टाइम ऐं शाम जो टाइम। इन में असां इन्हनि खे सिखिया ॾींदा आहियूं, कलाम यादि कराईंदा आहियूं ऐं बाजो सेखारींदा आहियूं, ॻाइणु सेखारींदा आहियूं, तंबूरो सेखारींदा आहियूं। जीअं त 2-3 साल थिया आहिनि असां मुख़्तलिफ़ शहरनि में कयो आहे। जीअं कराची थी वियो, उमरकोट थी वियो, ठठो थी वियो, बदीन थी वियो ऐं ॿिया बि शहर अची वञनि था, उन्हनि में असां परफॉर्मेंस कई आहे। माण्हुनि मोट ॾिनी आहे, माण्हुनि ॾाढा पसंदि कयो आहे असांजो संगीत। सक़ाफ़त खाते वारा असांजा वीडिया ॾिसनि था, सभु कुझु कनि था, पर उहे असांखे अॻियां आणणु कोन पिया चाहिनि। असांजी इहा ई अपील आहे त असांखे बि अॻिते वधण जी, असांखे बि मौक़ो ॾिनो वञे। असांजो बि शौक़ु आहे, असां लतीफ़ साईं जूं वायूं वग़ैरह ॻायूं था, त असांजो बि हिकिड़ो शौक़ु आहे त असां लतीफ़ साईं जूं वायूं लतीफ़ साईं जी नगरी में, साईं जी स्टेज ते असां परफॉर्मेंस कयूं त असांखे वॾी ख़ुशी महसूसु थींदी। टंडोलियार जे बाईपास खां ही तार वहंदड़ वाव, जंहिंजी कंधीअ ते रहंदड़ ही सूफ़ी सूरमी ग्रुप, जंहिंजे दंबूरे जी तार मां निकिरंदड़ सुरीला साज़ ऐं शामा ऐं आमिरी बाईअ जे हू आवाज़ पड़लाव आहे। दरावड़ी लोक जे माण्हुनि जो जेको हाणे पूरी सिंध में हिकु पड़लाव बणिजी गूंजी रहियो आहे। शामा ऐं आमिरी बाई राग जो रियाज़ करण खां अॻु भांगेरो पालियल माल मता जो गाहु पठो करे घर जो सारो कमकार ऐं रिलियूं ठाहे भर्त भरे सिलाई वग़ैरह करे राग जो रियाज़ करे पोइ सुरनि जी आलाप सां संदन मंदर जो घंट वॼाए राग में मगन थियो वञनि।
श्यामा ऐं आमरीबाई फ़क़ति प्राइमरी पढ़ियल आहिनि, पर हू राग जी दुनिया में तमामु वॾा ख़्वाब ॾिसी रहियूं आहिनि। जेतोणीकि त ॾाहनि जो चवणु आहे त ख़्वाब लहण ई घुरिजनि, उन्हनि जे पाए तकमील लाइ महिनत कजे त उहे ख़्वाब साबिया थी पवंदा। मुंहिंजो नालो श्यामबाई आहे और आऊं 3 क्लास पढ़ियल आहियां। ऐं राग ॻाइण जो शौक़ु तो असां नंढी हूंअ सां ॻाईंदी आहियां। और पोइ असांखे ई राजा अंब जोगी मिलियो त असांखे ग्रुप ठाहियो सूरमी ग्रुप खे सेखारियो त राग। ऐं साईं लतीफ़ जी वायूं, माई बागी जा गीत और सूफ़ी कलम सिंध जे बारे में सभु असांखे सेखारिया त तव्हां इहे तरीक़े सां ॻायो त असीं उहे ॻायूं था गॾिजी। असीं ईअं तो घणे शहर में विया ईंदा आहियूं, हिकिड़ो उमरकोट, कब्बर शहर ऐं मीरपुर ख़ासि, हैदराबाद, कराची, ईअं सभी शहर में माण्हू पसंदि कनि था, असांखे फरमाइशूं कनि था। मां रिजा गीत ॿुधायो ऐं साईं लतीफ़ जी वायूं, असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी त असांखे ई सभु माण्हू सपोर्ट कनि था त असांजी दिलि वॾी थिए थी त असीं अॻिते वधूं था। न ईअं त कोन कई आहे, पर असां ई उजाग संसार आहिनि पाथ फाउंडर वारा असांजे घर आया ऐं असांखे रिकॉर्डिंग कई और इनजी महिरबानी तो ई असांखे वीडियो में खणी आया। पोइ असांखे राग जे बारे में सेखारियो और मौसम जे हवाले सां असांखे राग सेखारियो। न असांखे दफ़को कोन थो लॻे, असीं उनखे सेखारियूं था त पंहिंजे फ़ैसिले पाण कयो पाण में त तव्हांखे तकलीफ़ कोन थींदी। असीं हिन राग में मुतमिन आहियूं। ईअं त 2 टे राग सिखिया आहे, हींअर असांजी कोशिशि आहे अॻिते सिखूं वधीक। मुंहिंजो नालो उमरबाई आहे ऐं 5 क्लास पढ़ियल आहियां। ऐं असांखे ॾिसी ॻाइण जो शौक़ु पैदा थियो, ॿियनि खे ॾिसी। लता मंगेशकर, ॿियो आहे श्रेया घोषाल, आबदा परवीन, सनम आरविन, इन्हनि खे ॾिसी मूंखे शौक़ु थियो आहे। ऐं हिते पाणी ॻाईंदी हुई, मुंहिंजो पीउ मूंखे सेखारींदो, मुंहिंजो चाचो मूंखे सेखारींदो। ऐं पोइ शिक्षा वठणु ख्वाजा स्टाफ वई, उतां शिक्षा वठी ऐं उन्हनि खां पोइ घर अची कई ऐं 8 सालनि खां ॻायूं थी। असांखे सिखिया मिलंदी हुई। असां पहिरियों प्रोग्राम कृष्णा मंदिर कयो टंडोलियार में। मूंखे ॻाइण में परेशानी जाम थी, छो जो ऐं सिखल कोन हुई ऐं ताल में राग में कोन ईंदी हुई, इन करे परेशानी थी। असांजो ख्वाबु इहो आहे त असीं फनकार, वॾी फनकार थियां, ॻाए कढियां ऐं पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे माउ पीउ जो, पंहिंजे चाचा गुरु सभिनि पंहिंजे परिवारनि जो नालो रोशन कयां। असीं उमरकोट बि आहियूं, ठठ स्टाफ बि आहियूं ऐं बदीन ऐं कराची में, हैदराबाद में, मीरपुर ख़ासि ऐं इस्लामाबाद वई आहियां। हो पंख होते तोड़ आते रे रसिया ओ जालिमा, तुझे दिल का दाग दिखलाती रे। हो पंख होते तोड़ आते रे। वॾा थी पंहिंजे ग़रीब, पंहिंजे माउ पीउ खे सपोर्ट कंदासीं ऐं पंहिंजो मुल्क जो नालो रोशन कंदासीं, पंहिंजे सिंध जो नालो रोशन कंदासीं। सूफ़ी सुरमी ग्रुप जे हिन 2 रागणी भेनरुनि जा वार सभु ॾाढो ख़ुशि ऐं मुतमिन नज़र अची रहिया आहिनि। उन हवाले सां श्यामा ऐं आमरीअ जे वारसनि जो चवणु आहे त समाज जे कुझु अंसरनि टोकियो रोकियो, पर न्याणियुनि खे असां ई हौसलो ॾिनो त राग सिंध जी सुञाणप आहे, उन खे संभाले अॻिते वधाए नाम रोशन कजे। असां महसूस था करो, असांजी नंढी छोकिरियूं हुयूं, असीं महिनत कई आहे, असीं प्रोग्राम में असीं मोकिलियूं था, ॻाइणियूं सुठियूं आहे, ॻाए पियूं। हाणे असीं आगे छा करूं, ईअं खे त फनकार थी थिए। हा, असांखे ख़ुशी जाम थी थिए, असीं महिनत कई आहे ईअं मथे, असांखे जाम असांखे ख़ुशी थी आहे, असांखे माइटां खे ख़ुशी जाम थी थिए। असांजी उम्मीद इहा आहे कि असांजी छोकिरियूं अॻिते थिए, हिननि जा नाला रोशन करे, माइटनि जा नाला रोशन करे, पंहिंजो परिवार खे, हिननि खे मुल्क खे रोशन करे। श्यामबाई आहे मुंहिंजी छोकिरी आहे
जेको असां 7 साल 8 साल थी विया आहिनि महिनत करे उनखे पढ़ायोसीं ऐं इहा संगीत बि सेखारियोसीं। उहो भॼन असां ॻाईंदा आहियूं, को सूफ़ी कलाम आहे जा इहे असां ॻाईंदा आहियूं, वेंदा आहियूं। जेको प्रोग्राम में असांखे घुराईंदा आहिनि, थर थियो, नऊं कोट, उमरकोट, हेॾां बदीन आहे, हैदराबाद आहे, कराची आहे, असांखे घुराईंदा आहियूं, असां वेंदा आहियूं, हुते ॻाईंदा आहियूं। ऐं असांखे शौक़ु बि आहे ॾाढो, सूफ़ी कलाम ॻाईंदा आहियूं, भॼन ॻाईंदा आहियूं। उहा छोकिरी सिखी वई आहे, ॻायूं पिया। असांजो ग्रुप आहे, सुंग सुरमी ग्रुप आहे, जेको 5 छोकिरियूं आहिनि गॾु आहिनि असां सां, ग्रुप में हलनि थियूं। ऐं जेको असांजो वॾो जेको आहे उस्ताद आहे त वैल्यू इंडिया, जेको भूरालाल भिटशाही हो, हाणे वरी असां आहियूं, जेको असांखे घुराईंदा आहिनि असां वेंदा आहियूं। पोइ इन मां 2 छोकिरियूं वई हलियूं, बाक़ी 3 आहिनि, अञा हिकिड़ी वेठी आहे हेॾा जमसाबाद आहे, बाक़ी 2 छोकिरियूं अमरी हिते वेठी आहे। असां वरी शाहपुर रज़वी वेठा आहियूं, जिते बि असांखे घुराईंदा आहिनि असां वेंदा आहियूं, प्रोग्राम कंदा आहियूं। असांखे ॾाढो ख़ुशी थींदी आहे त तमामु माण्हू जेके आहिनि उहा बि माना गुंजो पवनि, सफ़ा माना ताड़ियूं वॼाईंदा आहिनि, नचंदा बि आहिनि। ऐं असांखे बि ॾाढो ख़ुशी थींदी आहे, असांखे घुराईंदा आहिनि। असांखे जाम चयो माण्हुनि त न्याणी आहे, हिनखे न ॻारायो, हीअ आहे। असांजे माण्हुनि जाम असां ते मशगरी बि कई, जाम असांखे माना टोकर बि हई आहे, जाम जिते बि विया आहियूं। पर असां इहे जेको फ़न आहे छॾियोसीं कोन, असां उनखे जीअं बि करे असां अॻिते वधियासीं। असांखे जे एवॉर्ड मिलिया आहिनि त इन जे करे असां माना सिंध धरती आहे असांजी, असां इहो फ़न जेको आहे सूफ़ियनि वारो फ़न आहे उहा छॾींदासीं कोन। श्यामा ऐं आमिरी बाईअ जे राग जी शुरूआति भिटाईअ जी वाई हुई। उन्हीअ बैदि मारीअ जे देस थर खे यादि करे ढाटकी गीत ऐं क़ौमी गीत ॻाए आख़िर जॾहिं कलंदर लाल शहबाज़ जी धमाल जो आवाज़ संदन निड़ीअ मां ईअं गूंजी पियो जो जीवण जो सॼो वेड़ो ई हिन जे आवाज़ में मदोश थी वियो। सिंध सरकार ऐं सकाफ़त खाते खे घुर्जे त सिंध जे हिन सूफ़ी सुरमी ग्रुप जी हौसला अफ़ज़ाई करे खेनि सरकारी प्रोग्रामनि में घुराए त जीअं ही पुठिते पियल लोक ऐं सूफ़ी रागी पंहिंजे फ़न खे सारी सिंध में मुतारिफ़ कराए सघनि। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल टंडोला यार।